थियो आहे? छा मसलो आहे? मसइलो आहे मुंहिंजे पुटनि ते हरू भरू कूड़दा आहिनि। तुंहिंजे पुट जो नालो छा आहे? मुंहिंजे पुट जो हाउ जिनसार अली। ॿियो? ॿियो फैज़ान अली ईअं वो कमाए मज़ूरी करे, इहो बि मज़ूरी करे हा सभु। ॿियो वॾो आहे उहो वीचारो हमाली करे। न पोइ छा मनशात खपाइनि था छा? कोन न को मनसा कुझु ई कोन था खपाइनि। हे कूड़ा केस था हणनि। पुलिस वारा जेके आहिनि उहे पाण में गॾु हलनि घुमनि खाइनि, न जल्दी था कनि। मुंहिंजा पुट ग़रीब आहिनि, कमाइनि तॾहिं खाइनि। मुंहिंजो मुड़ुसु वीचारो हो सभु अस्सलाम वालेकुम, आउं जिनसार रिंद थो ॻाल्हायां। भाई आमिर रिंद 2 टे चकर पहिरीं मूंखां पैसा घुरिया हुआ, तक़रीबन 50,000। त मूं चइबो आउं ग़रीब माण्हू आहियां, उहो जो धंधो कयां थो। मुंहिंजा वापारी आहिनि 10-12 वापारी आहिनि, उहे बि शायदि ॾींदा भाई बेगुनाह आहे। मुंहिंजो ॿनीअ जो मसइलो बि हले पियो कोरठ में, हिते मातली वारीअ में। उहो बि रिंद आहे, उहो बि रिंद आहे। उन ॿनीअ जो मसइलो पियो। हिकिड़ो कालरू आहे राति जो टंडो लियार जो, ॿियो आहे इहे आमिर। इन्हनि पैसा उतां ₹1,00,000 वरितो उन्हनि खां। त मूंखे चइबो हाणे हुते रोज़ानी हुतां झलीनि हुतां झलीनि। हाणे ग़रीब माण्हू छा कयूं असीं? इंसाफ़ कयो वञे न असां। हा FIR कई अथनि बेगुनाह, वरी चवंदा टंडो गुलाम अली FIR आहे। हा रोज़ानी छॾीनि कोन, धंधो करणु कोन ॾीनि। ऐं बुह जो कारोबार कयां थो। न न मनशा कोन कयां, बुह जो कारोबार कयां थो। जी जी ब्रोकर। कूड़ो केस दाख़िल कंदा हाणे भरू बेगुनाह। ही त असांखे ख़बर ई कान आहे, ओचितो वरी चवंदो आहे FIR कटी पई आहे। जी जी इहो महबूब पौड़ कटे वियो, इहे ॿियो हिकिड़ो रिंद आहे नूर हसन। आमिर रिंद करायो पर नूर हसन चवण ते ॿनी जो केस पियो हले न मुंहिंजो। ॿनी बि हिननि मुंहिंजी 10 एकड़ खपाए छॾी आहे। जी जी हू माइट आहिनि पर दलाल आहिनि। हा हरू भरू मसइलो कयो अथनि वीचारे ग़रीब ते मारे। न न कुझु बि कोन था कपाइनि। हा इहे वीचारा कमाइनि खाइनि, न को वेहण न को ॿियो न को ॿियो। हा कूड़ो केस कयो अथनि। जाफ़र अली दादा, ही जेको उमेर अली मुंहिंजो सौटु आहे सॻो, जिनसार जो ॻोठ राज जो छोकिरो आहे साईं, बुह जो वापारु वग़ैरह करे थो। हिन ते 3 महीने जी 6वीं तारीख़ ते ना मालूम माना पहिरीं नाला ॾिनो, पोइ वरी FIR कढी अथनि सही आहे न। ऐं जो ॻोठ जेको आहे आमिर रिंद ऐं 2 चइनि पुलिस वारनि ॿियनि बि माना रूपोश करे असांखे 13-14 ॾींहं खां पोइ ख़बर पई। जॾहिं कोरट पई ख़बर, उन खां पोइ वरी असां माना पंहिंजी ज़मानत कराई। ज़मानत कराइण खां पोइ वरी माना इहे जेके ख़बरूं हलंदियूं आहिनि, कंहिं धमकियूं ॾेई कंहिं कीअं करे, सो असां आमिर रिंद त असांजे चवण जो मक़सदु इहो त असांखे पंहिंजो तहफ़ुज़ खपे। सही न, असीं पंहिंजो ॿनी ॿारी जो कमु कयूं था। जो उमेर सौट जो ॿनी ॿारी जो कमु करे थो, जिनसार बुह जो वापारु करे थो, सही आहे न। असीं ॻोठ राज असांजो को न को शहर में एतिरो तालुक आहे, न किथे होटल ते वेहूं, न को ॿियो, न को मंशात खपायूं, न को अहिड़ो को कारोबार कयो। पंहिंजे ॿनी ॿारी जो कमु कयूं था। जिनसार जो इहो बि बुह जो वापारु करे थो, छोकिरो असांजो उहो कमुकारु ॿनी ॿारी करे थो। ऐं स्कूल मां हींअर 12 पास कया अथनि, नौकिरी धड़ी लाइ कमु दौड़े डुके पियो। सो हिननि बेगुनाह बि पुलिस माना हणी 2 छोकिरनि नामालूम FIR करे ऐं माना रूपोश करे मुक़ाबिलो ॾियाराई शइ पुलिस, जंहिंजी असांखे अॼु ताईं का ख़बर न आहे। सेन जॾहिं असां ते FIR थी 13-14 ॾींहंनि खां पोइ असांखे ख़बर पई, पोइ असां पंहिंजी ज़मानत कराई। ज़मानत कराइण खां पोइ वरी माना ओड़े पाड़े सां हुन सां धमकियूं मोकिले। सो इन करे असां चयो त मीडिया कयूं, कोरट कईसीं, वरी मीडिया कई त असांजो तहफ़ुज़ खपे वञे। पंहिंजो जिनसार बुह जो वापारु करे, छोकिरो 12 पढ़ियो आहे, ॿनी जो कमु करे थो। जे ॿनी जो कमु न आहे त पंहिंजी कराची मज़दूरी करे थो। बेगुनाह जो आमिर पुलिस वारो असां पाणी वधे थो उन ॻंढियुनि तां, हिननि जे पाणी जे मिल्टनि तां असां ते माना बेगुनाह जेको आहे माना हिन पुलिस वारे चवण ते माना महबूब पौड़ ऐं पंहिंजो इहो सदाकत लिगारी, असां हिन में कॾहिं भले वञी केरु पुछा करे, असां जेको रिकार्ड को माना कॾहिं को FIR को माना आहे, असां बेगुनाह ज़ुल्म कयो वियो आहे। ठीकु आहे न, असां अदालत खे बि दानी आहे, SBA खे बि ॾिनी आहे। हाणे असांखे ख़बर कान्हे, अॻु में त हिननि जूं धमकियूं दवाई जेको तव्हांखे पुलिस जो मुक़ाबिलो आहे तव्हांखे ॿधी वेंदा। हाणे असांखे ख़बर पए, जंहिं लाइ असां नुमाइंदो बि घुरायो आहे। असांजो अर्ज़ु आहे त हक़ु कयो वञे, माना असां हक़ु कयो वञे, माना असां ज़ुल्म हक़ु कयो वञे। गिरफ़्तार कोन कयूं, माना हिकिड़ो जेको आहे नामालूम माण्हू हले किथे हाणे, जेको माना हिननि बहिराणी ऐं ॿिया जेके छोकिरा आहिनि असांजा, उन्हनि ते बेगुनाह माना जेको आमिर जे चवण ते माना जेको पुलिस कूड़ो मुक़ाबिलो ॾेखारे। ऐं ख़बर न आहे असांखे त पोइ हफ़्ते ॾेढ खां पोइ ख़बर पई, पोइ वञी असां ज़मानत कराई, जेको जज जी महिरबानीअ ते ज़मानत असांजी बहाल कयईं माना। जी हाणे चवंदा त असांजो जेको आहे हिन माना हिननि सां माना जेको आहे असांखे हक़ु ॾिनो वञे ऐं हिननि खे असांखे तहफ़ुज़ ॾिनो वञे। पुलिस वारा जेके नाजाइज़ियूं कंदा, एतिरा ॿिया कई वीचारा ग़रीब आहिनि जेके कुझु कोन, उन्हनि खां मंथरियूं वठे थो, आमिर मंशात बि हलराए थो। ठीकु आहे न, ऐं
उन लाइ करे असांजो सोराब नालो आहे छा मसलो आहे अबा मसइलो इहो ना हक़ जो आहे ॿियो का ॻाल्हि ई कान्हे बेगुनाह जो हिते हणी छॾियो अथनि बेगुनाह न ॼणे न वठणे का ॻाल्हि ई कान्हे बाबा साईं ईअं राह गुनाह जो रहड़ करे बसि हाणे सिपाही माण्हू छा करे माण्हू उन हणी छॾियो आहे राह गुनाह जो बेगुनाह छा मसलो आहे मसइलो इहो आहे त जेको हिकिड़ो रोल माण्हू झले हिननि ते एफ करे छॾियो त 10 माण्हू कसम ॾियण वारा आहिनि राति जो सुता पिया न को निकिरनि न को ॿियो न पुलिस सां मुक़ाबिलो करणु कोन्हे छोकिरा नंढा आहिनि बेगुनाह जेको आहे हिन पुलिस ऐं चंबड़ महबूब सूबेदार इन्हनि जेको तंग करे मारियो आहे असांजी पुलिस इन जे लाइ हे उमेर ते आहे मुंहिंजो भाणे जो आहे जिनसार उनखे ज़लील करे मारियो अथनि बेगुनाह आहिनि ग़रीबनि खे चटियूं हणाए 3 महीना थी विया आहिनि हिन खे हाणे वठि छाजे लाइ ही छाजे लाइ बसि हिनखे मंत्री हिन खां 50,000 घुरी हिन 50,000 न ॾिनी बोतले ॿार आमिर घुरी चई ॾींदे न त आउं तव्हांखे हुन बि जांच मणाईंदुसि हिन पुलिस खे हुन पुलिस सभिनि में कूड़ा केस थो हणाए इन जे लाइ करे त इनखे सस्पेंड कयो वञे जे न त इहो असांखे दफ़ ॾेई माराईंदो